नाज़रीन बुलेटिन में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। हिते अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त अमेरिका जे नायब सदर जेडी वैंस ॾखण लिबनान मथां इसराइल जे हमलनि ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त ॾखण लिबनान ऐं बेरूत में मासूम शहरनि मथां हमला क़ाबिले क़बूल न आहिनि। जेडी वैंस चयो आहे त इसराइल जिन हथियारनि सां पंहिंजी हिफ़ाज़त कंदो आहे उहे ख़ैस अमेरिका ॾींदो आहे। अमरीकी नायब सदर वधीक चयो आहे त ईरान सां अमन मुआहिदे ते इसराइली वज़ीर आज़म नेकावड़ में अची कार्रवाइयूं करे रहियो आहे। अमेरिका ईरान विच में लाॻापा ख़राब करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। नाज़रीन असां हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त अमेरिका जे नायब सदर जेडी वैंस ॾखण लिबनान मथां इसराइल जे हमलनि ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त ॾखण लिबनान ऐं बेरूत में मासूम शहरनि मथां हमला क़ाबिले क़बूल न आहिनि। जेडी वैंस चयो आहे त इसराइल जिन हथियारनि सां पंहिंजी हिफ़ाज़त कंदो आहे उहे ख़ैस अमेरिका ॾींदो आहे। अमरीकी नायब सदर वधीक चयो आहे त ईरान सां अमन मुआहिदे ते इसराइली वज़ीर आज़म कावड़ में अची कार्रवाइयूं करे रहियो आहे। अमेरिका ईरान विच में लाॻापा ख़राब करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं।